अबू जहल में हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत साईं फरमाइन था मन कल्ल मालुहु व कसरत अयालुहु व हसनत सलातुहु व लम यात बिल मुस्लिमीन जाअ यौमल क़ियामत व हुवा मय्यक हाते साईं फरमाइन था त जिन माण्हू जो दुनिया में माल थोरो अयाल घणो माल थोरो अयाल घणो ऐं निमाज़ सुहिणी ऐं मुसलमाननि मां कंहिंजी बि गिला न करे माल थोरो अयाल घणो निमाज़ सुहिणी गिला कंहिंजी न करे चार कम में हुजनि साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद सां हीअं गॾु हूंदो जीअं अशद विची आंगुर पाण में जुड़ियल मिलियल लॉकडाउन जे करे बि घणा परेशान वेठा आहिनि पैसो कोन्हे ॿारड़ा बचड़ा ज़रूरतूं घणियूं आहिनि मूंखे बि ख़बर आहे तव्हांजी धनार खे पंहिंजे धन जो पतो हूंदो आहे घणा वेठा आहियो चन चयो आहे कि दिलि में सोचियूं वेठा आहिनि साईं को दुआ घुरायां त का तंगी रहे अयालड़ो वॾो आहे मिसकीनी वठी वई आहे रोज़गार कोन्हे हर माण्हू परेशान आहे पर घबरायो न परेशान न थियो जे माल थोरो अयाल घणो आहे बस हिकिड़ो कम कयो जो निमाज़ सुहिणी तरह ठाहे ठाहे पढ़ो टाइम सां वक्त सां जमायत सां सुहिणी तरह निमाज़ पढ़ो पढ़ाई गिला न कयो ग़ीबत न कयो पढ़ाई प्रचार न कयो फलाणो हेड़ो फलाणो हेड़ो फलाणो हीअं फलाणो हूअं पढ़ाई गिला न कयो निमाज़ ठाहे पढ़ो क़यामत जे ॾियारे मदीने वारे मीर सां गॾु हूंदो